हैदराबाद में मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में चईन ॿारनि जी माउ कुरतुलैन क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार औरत जे मुड़िस उमर मेमन खे फाईअ जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में चईन ॿारनि जी माउ कुरतुलैन क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार औरत जे मुड़िस उमर मेमन खे फाईअ जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में 4 ॿारनि जी माउ कुरतुलैन क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार औरत जे मुड़िस उमर मेमन खे फाईअ जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ नवाज़ सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में 4 ॿारनि जी माउ कुरतुलैन क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते जवाबदार औरत जे मुड़िस उमर मेमन खे फाई जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था हैदराबाद मां सिंध न्यूज़ जे रिपोर्टर फेरोज़ बबर खां। फेरोज़, अपडेट कंदा हलो इन ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुल, 4 ॿारनि जी माउ कुरतुलैन एनी बलोच जे मुल्क जे तशद्दुद में फ़ौत थियण वारो केस हो। अॼु मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट उमर मेमन खे जुर्म साबित थियण ते फाई जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत जवाबदार उमर मेमन खे 2 लख रुपया दंड जी सज़ा बि पिणु ॿुधाई आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु खां तक़रीबन 2 साल अॻु जवाबदार उमर मेमन बराजकार इलाइक़े में ज़ाल कुरतुलैन एनी बलोच के तशद्दुद में जो है वो कत्ल कयो। जी ठीक है, बड़ी मेहरबानी फेरोज़ तफ़सील ॾियण जे लाइ।